सॼी सिंध जियां लाड़काणे में भी बरसात जो सिलसिलो जारी थी चुको है। 1 कलाक बरसात वसण सबब लाड़काणे शहर जा केतरा ई इलाइक़ा पाणीअ जे वर चढ़ी विया। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी दावा हुई त असां लाड़काणे शहर के पेरिस बणाए छॾियो आहे। अलबत्ता पेरिस त न बणिजी सघियो, पर सिंधु दरिया ज़रूर बणिजी वियो आहे। बस ॿेड़ियुनि जी ज़रूरत बाक़ी आहे। कैमरा टीम सां गॾु नूर अहमद अब्बासी, सगारो आवाज़, लाड़काणो।